मौसमुनि जो इंसान जी ज़िंदगीअ ते वॾो असरु पवंदो आहे, जंहिं साम्हूं ॾियण लाइ माण्हू सियारे जी मौसम में गरम जॾहिं त गर्मीअ जी मौसम में थधी जयुनि ते रहण जी कोशिश कंदा आहिनि, जेको हिकु फितरी अमल पिणु आहे। इहो ई सबबु आहे जो सहूलियतुनि जी वाध जे करे थधी हवा ॾींदड़ सिस्टम्स एसीज़ ऐं एयर कूलर्स जो इस्तेमालु वधंदो पियो वञे। अहिड़े मक़सदनि खे नज़र में रखंदे ॾखिण कोरिया जी कीविंग ही यूनिवर्सिटी जे माहिरनि हथरादू ज़ियानत जी मदद सां घर जी दरियुनि ते लॻंदड़ अहिड़ी कोटिंग तैयार कई आहे जेका बिना बिजलीअ जे बि इमारत खे थधो रखी सघे थी। साइंसदाननि इन सन्हे तह खे ट्रांसपेरेंट रेडिएटिव कूलर जो नालो ॾिनो आहे, जंहिंखे अलगोरिथम ऐं कंप्यूटर सिमुलेशन जी मदद सां तैयार कयो वियो आहे। इन शफ़ाफ तह खे कंहिं दरीअ जे शीशे ते लॻाइजे त इहो सिज जी गरम रोशनियुनि खे वापसि मोटाए थधियुनि रोशनियुनि खे कमरे में दाख़िल करे थो। अनोखी ॻाल्हि इहा बि आहे त दरियुनि ते इहो तह लॻाइण सां शीशनि ते को बि फ़र्क़ु न पवंदो ऐं अॻु जियां ॿिन्ही पासनि जे आर पार ॾिसी बि सघिजे थो। हूअं त माहिरनि इन तह खे आम करण जे हवाले सां को बि ऐलान नाहे कयो, पर जेकॾहिं इहो आम माण्हुनि ताईं पहुचायो वियो त यकीनन एसीज़ जी ॻरी क़ीमतुनि समेत कमरे खे थधो कंदड़ बिजलीअ जे इस्तेमाल में बि वॾी घटिताई अची वेंदी।